ओम शांति। अरे मिले तारीख़ 4/11/2024। अन मिठा मिठा बाप दादा जवंता मीठे मीठे ॿार पंहिंजी खामियूं कढणियूं आहिनि त सचे दिलि सां बाप खे ॿुधायो। बाबा तव्हांजी खामियुनि खे कढण जी युक्ति ॿुधाईंदा। प्रश्न: बाप जी करंट कंहिं ॿारनि खे मिलंदी आहे? उत्तर आहे जो ॿार ईमानदारी सां सर्जन खे पंहिंजी बीमारी ॿुधाए ॾींदा आहिनि। बाबा उन्हनि खे दृष्टि ॾींदा आहिनि। बाबा खे उन्हनि ॿारनि ते ॾाढो तरस पईंदो आहे। अंदर में ईंदो आहे कि हिन ॿारनि जो इहो भूत निकिरी वञे। बाबा उन्हनि खे करंट ॾींदा आहिनि। ओम शांति। बाप ॿारनि सां पुछंदा रहंदा आहिनि। हर हिकु ॿार खे पाण सां पुछिणो आहे कि बाप सां कुझु मिलियो, कंहिं चीज़ में कमी आहे। हर हिक खे पंहिंजे अंदरि झांकणो। जीअं नारद जो मिसाल आहे न, उनखे चयईं तव्हां पंहिंजी शक्ल आईने में ॾिसो, लक्ष्मी खे वरण लाइक़ु आहियो। त बाप बि तव्हां ॿारनि सां पुछंदा आहिनि छा सम्झंदा आहियो, लक्ष्मी खे वरण लाइक़ु ठहिया आहियो? अगरि न त छा खामियूं आहिनि जंहिंखे निकारण लाइ ॿार पुरुषारत कंदा आहिनि? खामियूं त कढण जो पुरुषारत कंदा ऐं कंदा ई न आहियो। खामियुनि खे कढण जो पुरुषारत कंदा आहियो या कंदा ई न आहियो। कोई त पुरुषारत कंदा रहंदा आहिनि। नए ॿारनि खे इहे सम्झाइबो आहे पंहिंजे अंदर में ॾिसो, कोई खामी त न आहे। छो जो तव्हां सभिनि खे परफेक्ट ठाहिणो आहे। बाप ईंदा ई आहिनि परफेक्ट ठाहिण लाइ। हिन करे एम ऑब्जेक्ट जो चित्र बि साम्हूं रखियो आहे, है न। बाबा ईंदा आहिनि असां सभिनि खे परफेक्ट ठाहिण लाइ। हिन करे एम ऑब्जेक्ट जो चित्र बि साम्हूं रखियो आहे। पंहिंजे अंदर खां पुछो, असां हिननि जहिड़ा परफेक्ट ठहिया आहियूं? हू जिस्मानी विद्या पढ़ाइण वारो टीचर आदि त हिन समय सभु विकारी आहिनि। इहा लक्ष्मी नारायण संपूर्ण निर्विकारी जो सैंपल आहे। अधु कलाक तव्हां हिननि जी महिमा कई त हाणे पाण खां पुछो, असां में छा खामियूं आहिनि जंहिंखे कढी असां पंहिंजी उन्नति करूं। ऐं बाप खे ॿुधायो कि बाबा इहा खामी आहे जो असां सां निकिरंदियूं न आहिनि। कोई उपाय ॿुधायो। बीमारी सर्जन द्वारा ई छूटी सघंदी आहे। कोई नायाब सर्जन बि होशियारु हूंदा आहिनि। डॉक्टर सां कंपाउंडर सिखंदा आहिनि न, त सिखंदे उहो बि सभु सिखी वेंदा आहिनि। होशियारु डॉक्टर ठही वेंदियूं आहिनि। त ईमानदारी सां पंहिंजी जांच करो, मूं में छा खामियूं आहिनि जे कारण मां सम्झंदो आहियां इहे पद मां न पाए सघंदो आहियां। बाप त चवंदा आहिनि न तव्हां इन्हनि जहिड़ा ठही सघंदा आहियो। खामियूं ॿुधायो तॾहिं बाबा राय ॾींदा। बाप त चवंदा आहिनि तव्हां हिननि जहिड़ा ठही सघंदा आहियो। खामियूं ॿुधायो तॾहिं बाबा राय ॾींदा। बीमारियूं त ॾाढियूं आहिनि, ॾाढनि में खामियूं आहिनि। कोई में ॾाढो क्रोध आहे, लोभ आहे, उन्हनि खे ज्ञान जी धारणा न थी सघंदी आहे जो कोई खे धारणा कराए सघे। त बाबा चवंदा अगरि असां में ई खामी हूंदी त असां ॿिए खे कीअं सिखाए सघंदासीं? बाप रोज़ सम्झाईंदा आहिनि। वास्तव में एतिरो सम्झाइण जी ज़रूरत ई न ॾेखारे में ॾींदी आहे। मंत्र जो अर्थ बाप सम्झाए ॾींदा आहिनि। बाप त हिकु ई आहे न। बेहद जे बाप खे यादि करिणो आहे। उन्हनि सां इहो वरसो पाए करे असांखे अहिड़ो लक्ष्मी नारायण जहिड़ो ठहिणो आहे। ॿिया स्कूलनि में 5 विकारनि खे जीतण जी ॻाल्हि न आहे। इहा ॻाल्हि हाणे ई थींदी आहे जो बाप अची करे सम्झाईंदा आहिनि। तव्हां में जो भूत आहिनि जो दुख ॾींदा आहिनि, उन्हनि खे वर्णन करण सां उन्हनि खे कढण जी बाप युक्ति ॿुधाईंदा आहिनि। बाबा इहे भूत असांखे तंग कंदा रहंदा आहिनि। भूत कढण वारनि जे अॻियां वर्णन कबो आहे न, तव्हां में कोई उहो भूत न आहे। तव्हां ॼाणंदा आहियो इहे 5 विकार रूपी भूत जन्मांतर जा आहिनि। ॾिसणु खपनि
ॾिसणो खपे असां में छा भूत आहे, उनखे कढण लाइ पोइ बाबा राय बि ॾींदा आहिनि। अखियूं बि ॾाढो दुखो ॾियण वारियूं, इन करे बाप सम्झाईंदा आहिनि पंहिंजे खे आत्मा सम्झी ॿिए खे बि आत्मा सम्झण जी प्रैक्टिस करो। हिन युक्ति सां तव्हांजी बीमारियूं निकिरी वेंदियूं। असां सभु आत्मा आहियूं त आत्मा भाउ आहियूं, शरीर त न आहियूं न, इहे बि ॼाणंदा आहियो असां आत्मा आहियूं। सभु आपस में सभु वापसि वञण वारियूं आहिनि। त पंहिंजे खे ॾिसणो आहे असां सर्वगुण संपन्न ठहिया आहियूं, न त असां में छा अवगुण, है न। शरीर त न आहे, हाणे असांखे पंहिंजे अंदरि जो बि कमी कमज़ोरी आहे, व्यर्थ संकल्प, विकल्प, आसरी संकल्प जो घड़ी घड़ी ईंदा आहिनि, उनखे जांचे करे ख़तमु कंदा हलूं। त बाप बि हुन आत्मा खे बि ॾिसंदा आहिनि, इन्हनि में इहा खामी आहे त उन्हनि खे करंट ॾींदा आहिनि। इहा हिन ॿार जो इहो विघ्न आहे इहा निकिरी वञे। अगरि सर्जन खां ई छिपाईंदा रहंदव त करे छा सघंदव। तव्हां पंहिंजे अवगुण ॿुधाईंदा रहंदव त बाप बि राय ॾींदो। जीअं तव्हां आत्मा आहियो, बाप खे यादि कंदा आहियो न, बाबा तव्हां केतिरा मिठा आहियो, असांखे छा खां छा ठाहे ॾींदा आहियो। बाबा खे यादि कंदा रहंदा त भूत भॼंदा रहंदा। कोई न कोई भूत ज़रूरु आहे। बाप सर्जन खे ॿुधायो, बाबा असांखे इन्हनि जी युक्ति ॿुधायो, न त ॾाढो घाटो पइजी वेंदो। ॿुधाइण सां बाप खे बि तरस पईंदो आहे न। इहे माया जा भूत इन्हनि खे ॾाढो तंग कंदा आहिनि। भूतनि खे भॼाइण वारो त हिकु बाप ई आहे। युक्ति सां भॻाईंदा आहिनि। सम्झाइबो आहे हिन 5 भूतनि खे भॼायो, पोइ बि सभु भूत भॼंदा न आहिनि। कोई में विशेष रहंदो आहे, कोई में कम, परंतु आहे ज़रूरु। बाप ॾिसंदा आहिनि इन्हनि में इहा भूत आहे, दृष्टि ॾींदा आहिनि। दृष्टि ॾींदे समय अंदरि हलंदो आहे कि आत्मा सभु विकार बुराइनि सां मुक्त थी वञनि। सभी आत्मायूं बाप समान थी वञनि, भले नंबरवार बाबा समान शुद्ध थी वञनि। बाबा जा गुण उन्हनि में अची वञनि, भले नंबरवार, कंहिंमें जास्ती कंहिंमें कम। जीअं सितारा त सभु चमकंदा आहिनि, कोई जास्ती कोई कम। ईअं सभी आत्मायूं सितारे मिसल चमकती रहनि, पोइ कोई जास्ती कोई कम, लेकिन सभी आत्मायूं शुद्ध थी वञनि। ये असांजो संकल्प रहे। बाबा चवंदा आहिनि इहो त ॾाढो सुठो ॿारु आहे, ॿियो सभु इन्हनि में सुठा गुण आहिनि, परंतु ॻाल्हाईंदो कुझु न आहे, कंहिंखे सम्झाए न सघंदो आहे। माया जीअं गलो बंदि करे छॾियो अथई, इन्हनि जो गलो खुली वञे त ॿियनि जी बि सर्विस करणु लॻी वञनि। परे परे जी सर्विस, ॿियनि जी सर्विस में पंहिंजी सर्विस आहे। शिव बाबा जी सर्विस न आहे। शिव बाबा ख़ुदि सर्विस करण ईंदा आहिनि। चवंदा आहिनि जन्म जन्मांतर जा भूतनि खे भॼाइणो। बाप ई सम्झाईंदा आहिनि, इहे बि ॼाणंदा आहियो झाड़ त धीरे धीरे वृद्धि खे पाईंदो न, पत्ता झड़ंदा रहंदा आहिनि। माया विघ्न ॾाढो विझंदी आहे। वेठे वेठे ख़्याल बदिली थी वेंदा आहिनि। ऐं सन्यास खे घृणा, जीअं सन्यासियुनि खे घृणा ईंदी आहे त हिकदमि गुम थी वेंदा आहिनि। न कोई कारण, न कोई बातचीत। कनेक्शन त सभिनि जो बाप सां गॾु आहे न। ॿार त नंबरवार आहिनि, उहो बि बाप त सच ॿुधाईंदा त उहो बि बाप खे सच ॿुधाईंदा त सभु खामियूं निकिरी वेंदियूं, ॿियो उच पद पाए सघंदा। बाबा ॼाणंदा आहिनि कई न बदिलाइण जे कारण पंहिंजो ॾाढो घाटो विझी ॾींदा आहिनि। केतिरो बि सम्झायो परंतु उहो कमु करणु लॻी वेंदा आहिनि। माया उन्हनि खे पकड़े वठंदी आहे। माया रूपी अजगर सभिनि खे पेट में विझी ॾींदी आहे, दुबनि जे गले में फसी पईंदा आहिनि। बाप केतिरो सम्झाईंदा आहिनि, ॿियो कोई ॻाल्हि न, सिर्फ़ु चओ 2 बाप आहिनि।
हिकु लौकिक बाप त सदैव मिलंदो ई आहे, सतयुग में बि मिलंदो आहे न त कलयुग में बि मिलंदो आहे। ईअं न कि सतयुग में पोइ पारलौकिक बाप मिलंदो आहे, न। लौकिक बाप त सतयुग त्रेता द्वापर कलयुग सभिनि में मिलंदो आहे, लेकिन इहो पारलौकिक बाप त हिकु ई बार मिलंदा आहिनि। पारलौकिक बाप त हिकु ई बार मिलंदा आहिनि। पारलौकिक बाप अची करे नर्क की स्वर्ग ठाहींदा आहिनि। उन्हनि जी भक्ति मार्ग में केतिरी पूजा कंदा आहिनि, यादि कंदा आहिनि। शिव जे मंदर त ॾाढा आहिनि। ॿार चवंदा आहिनि सर्विस न आहे। अरे शिव जा मंदर त हिते जाते ताते आहिनि, हुते वञी करे तव्हां पुछी सघंदा आहियो इन्हनि खे छो पूॼंदा आहियो, है न। शिव जे मंदरनि में हाणे लक्ष्मी जी पूजा थी, हुन में बि तव्हां पुछी सघंदा आहियो, ॿुधाए सघंदा आहियो। हाणे ॿिया बि त्योहार ईंदा रहंदा, त हीअं न बि अचनि त सूमर मंगल त हर हिकु देवता जो फिक्स करे रखियो अथनि, त उन्हनि ॾींहुं वञी करे उन्हनि खां पुछो कि हिन शिव जे मंदर में, शिव जा मंदर त जाते ताते आहिनि, हुते वञी करे पुछी सघंदा आहियो इन्हनि खे छो पूॼंदा आहियो, इहे शरीरधारी त आहे न, इहे केरु आहे। चईंदा परमात्मा, इन बग़ैर ॿियो कोई खे चईंदा न, त चओ इहे परमात्मा बाप आहे, उनखे ख़ुदि बि चईंदा आहिनि, अल्लाह बि, ख़ुदा बि चईंदा आहिनि, अल्लाह बि चईंदा आहिनि। अक्सर करे परम पिता परमात्मा चइबो आहे न, उन्हनि सां छा मिलण जो आहे इहो कुझु पतो न आहे। भारत में शिव जो नाम त ॾाढो वठंदा आहिनि, शिव जयंती त्योहार बि ॾाढो मल्हाईंदा आहिनि। कोई खे बि सम्झाइणु ॾाढो सहज आहे। बाबा भिन्न भिन्न प्रकार सां सम्झाईंदा त ॾाढो रहंदा आहिनि, त कंहिं वटि बि वञी सघंदा आहियो। बाबा भिन्न भिन्न प्रकार सां सम्झाईंदो त ॾाढा आहिनि, तव्हां कंहिं वटि बि वञी सघंदा आहियो, परंतु ॾाढी ठंडाई सां, नम्रता सां, अथॉरिटी सां। सत्यता जी अथॉरिटी बि हुजे, नम्रता बि हुजणी खपे। इहे सम्झायो। तव्हांजो नाम त भारत में ॾाढो फैलियल आहे, थोरी सी ॻाल्हि कंदव त झटि सम्झी वेंदा इहे त बीके आहिनि। गांव आदि तरफ़ त ॾाढा इनोसेंट आहिनि, त मंदरनि में वञी करे सर्विस करणु ॾाढो सहज आहे। अचो त असां तव्हांखे शिव बाबा जी जीवन कहानी ॿुधायूं। तव्हां शिव जी पूजा कंदा आहियो, उन्हनि सां छा मांगंदा आहियो। असां त तव्हांखे इन्हनि जी पूरी जीवन कहानी ॿुधाईंदा आहियूं। ॿिए ॾींहुं पोइ वञो लक्ष्मी नारायण जे मंदर में, तव्हांखे अंदरि में ख़ुशी रहंदी। ॿार चईंदा आहिनि गांवनि में सर्विस, ॿार चाहींदा आहिनि गांवनि में सर्विस करूं। सभिनि जी पंहिंजी पंहिंजी सम्झ आहे। बाप चईंदा आहिनि पहिरियों अचो शिव बाबा जे मंदर में, पोइ लक्ष्मी नारायण जे मंदर में वञी करे पुछो इन्हनि खे इहो वरसो कीअं मिलियो। अचो त असां तव्हांखे इन देवी देवताउनि जे चरसी जनमनि जी कहानी ॿुधायूं। गांव वारनि खे बि जगाइणो आहे। तव्हां वञी करे प्यार सां सम्झाईंदव, तव्हां आत्मा आहियो, आत्मा ई ॻाल्हि कंदी आहे। इहो शरीर त ख़तमु थी वञिणो आहे न। हाणे असां आत्माउनि खे पावन ठही बाप सां गॾु मथे वञिणो आहे। हाणे असां सभिनि आत्माउनि खे पावन ठही बाप सां गॾु मथे वञिणो आहे। बाप चईंदा आहिनि मूंखे यादि करो, त ॿुधण सां ई उन्हनि खे कशिश थींदी। जेतिरो तव्हां देही अभिमानी थींदा ओतिरो तव्हां में कशिश ईंदी न। हाणे एतिरो हिन देह आदि सां, पुराणी दुनिया सां पूरो वैराग्य न आयो आहे। इहे त ॼाणंदा आहियो न, इहे पुराणो चोलो छॾिणो आहे। इन में छा ममत्व रखणु, है न। इहे त सम्झंदा आहियो न, इहे पुराणो चोलो छॾिणो आहे, इन में छा ममत्व रखणु। शरीर हूंदो आहे, शरीर में कोई ममत्व न हुजणो खपे, है न। जीअं अगरि कंहिं माण्हुनि खे कपिड़नि में ममत्व आहे, कोई कपिड़ो ख़राबु थी वियो ऐं उहो दुखी थी वञे त माण्हू चवंदा आहिनि अरे ॿियो कपिड़ो अची वेंदो, एॾो टाइम वेस्ट, दुखी छो था थियो। ईअं ई बाबा बि चवंदा आहिनि अरे इहे शरीर त हिकु कपिड़ो आहे, इहो हिकु वियो ॿियो आयो, हिन में छा परेशानी थी। अंदरि में इहे ई तात रहे,
हाणे असां आत्मायूं पावण ठही करे पंहिंजे घर वेंदासीं, पोइ इहे बि दिलि में ईंदो आहे अहिड़े बाबा खे छॾूं कीअं, अहिड़ो बाबा त पोइ असांखे कॾहिं मिलंदो न, पोइ त असांजो सिर्फ़ु लौकिक बाप ई रहंदो, पूरे 5000 साल पोइ असांखे अहिड़ो पारलौकिक बाप मिलंदो। त ईअं ईअं ख़्यालु करण सां बाप बि यादि ईंदा, घर बि यादि ईंदो। हाणे असां घर वेंदासीं, 84 जन्म पूरा थिया, भल ॾींहं में पंहिंजो धंधो आदि करो, गृहस्थ व्यवहार में त रहणो ई आहे। उन्हनि में रहंदे हुए बि तव्हां बुद्धि में यादि रखो इहे त सभु कुझु ख़त्म थियणो है न। गृहस्थ व्यवहार में रहंदे हुए सभु कुझु यादि रखो कि त सभु कुझु ख़त्म थियणो आहे। हाणे असांखे वापसि पंहिंजे घर वञिणो आहे। बाप चवंदा आहिनि गृहस्थ व्यवहार में बि ज़रूरु रहणो आहे, न त काॾे वेंदव, धंधो आदि करो, बुद्धि में यादि रहे इहे त सभु कुझु विनाश थियणो ई आहे। पहिरियों असां घर वेंदासीं, पोइ सुखधाम में ईंदासीं। जो बि टाइम मिले पाण सां ॻाल्हियूं करणियूं खपनि, ॾाढो टाइम, 8 घंटा धंधो आदि करो, 8 घंटा आराम बि करो, बाक़ी 8 घंटा इहे बाप सां रोहरियान करे पोइ वञी करे रूहानी सर्विस करो। 8 घंटा आराम करो, 8 घंटा बाप सां रोहरियान करे पोइ 8 घंटा सर्विस करो। जेतिरो बि समय मिले शिव बाबा जे मंदिर में, लक्ष्मी नारायण जे मंदिर में वञी करे सर्विस करो। मंदिर त तव्हांखे ॾाढा मिलंदा आहिनि, तव्हां किथे बि वेंदव त शिव जो मंदिर ज़रूरु आहे। तव्हां ॿारनि जे लाइ मुख्य आहे ई यादि जी यात्रा, यादि में सुठी रीति रहंदव त तव्हां जो बि मांगो मिली सघंदो आहे। प्रकृति दासी ठही वेंदी आहे, पर असांखे कुझु खपे न। उन्हनि जी शिकिल आदि बि अहिड़ी खीचण वारी रहंदी आहे, कुझु बि मांगण जी दरकार ई न रहंदी आहे, मतिलबु उन्हनि खे आपे ई सभु कुझु मिली वेंदो। सन्यासी में बि कोई पक्का रहंदा आहिनि, बसि अहिड़े निश्चय सां वेंदा आहिनि असां ब्रह्म में वञी करे लीन थी वेंदासीं। हिन निश्चय में ॾाढा पक्का रहंदा आहिनि, उन्हनि जो इहो अभ्यास हूंदो आहे। असां इहे शरीर खे छॾे वेंदा आहियूं, असां हिन शरीर खे छॾे वञूं था, परंतु उहो त रॉन्ग रास्ते ते आहिनि, ॾाढी महिनत कंदा आहिनि ब्रह्म में लीन थियण जी। भक्ति में दीदार जे लाइ केतिरी महिनत कंदा आहिनि, जीवन बि ॾेई छॾींदा आहिनि। आत्मघात न थींदो आहे, जीवघात थींदो आहे। आत्मा त आहे ई न, उहो वञी करे ॿियो जीवन अर्थात शरीर वठंदी आहे। त तव्हां ॿार सर्विस जो सुठी रीति शौक़ु रखो त बाप बि यादि रहे। हिते बि मंदिर ॾाढा हूंदा आहिनि, तव्हां योग में पूरो रही करे कंहिंखे बि चईंदव कोई वीचार न ईंदो। अगरि असां इहे योग में रही करे ॿुधाईंदासीं त ॿियो कंहिंखे ॿियो वीचार न ईंदो। योग वारे जो तीर पूरो लॻंदो। तव्हां ॾाढी सर्विस करे सघंदा आहियो, कोशिशि करे ॾिसो, परंतु पहिरियों पंहिंजे अंदरि खे ॾिसणो आहे। असां में कोई माया जो भूत त न आहे, माया जी भूत वारा थोरी सक्सेस थी सघंदा आहिनि न, उहा थोरी सक्सेस थी सघंदा आहिनि। सर्विस त ॾाढी आहे न, बाबा त न वञी सघंदा आहिनि न, छो जी बाप त साथ में आहिनि। मतिलबु ब्रह्मा बाबा कीअं वञी सघंदा आहिनि, ब्रह्मा बाबा सां गॾु त शिव बाबा आहिनि। त हाणे शिव बाबा खे त हेॾे होॾे न भटकणो आहे न, राजधानी तव्हांखे खपे या शिव बाबा खे खपे, बाबा त रास्तो ॿुधाए छॾियईं, हाणे जो कंदो सो पाईंदो। बाप खे असां किथे किचिरे में वठी वञूं, केर सां गॾु ॻाल्हायूं, बाप त ॿारनि सां ई ॻाल्हाईंदा आहिनि, जो त ॿारनि खे सर्विस करणी आहे। गायन बि आहे न, सन शोज़ फादर। बाप त ॿारनि खे होशियारु ठाहींदा आहिनि, सुठा ॿार आहिनि जंहिंखे सर्विस जो शौक़ु रहंदो आहे। चवंदा आहिनि असां गावणे में वञी करे सर्विस करो, बाबा चवंदा आहिनि भल करो, सिर्फ़ु फोल्डिंग चित्र साथ में हुजनि। बाबा चवनि था हाणे फोल्डिंग चित्र साथ में हुजनि। चित्र बग़ैर कंहिंखे सम्झाइणु डिफिकल्ट लॻंदो आहे, राति ॾींहुं इहे ख़्यालात रहे
ॿियनि खे ॿियनि जी जीवन कीअं ठाहियूं असां। राति ॾींहुं ईअं ख़्यालु रहे कि असां ॿियनि जी जीवन कीअं ठाहियूं, है न। पूरे नंढे खां वॾे ताईं जो ख़्यालात करिणो आहे। हीअं न जाते आयो बसि उते ई रहिजी वञो। असांजी बुद्धि पूरे विश्व जी आत्माउनि जे कल्याण जे लाइ प्लान कंदी रहे। पूरी विश्व जी आत्माउनि जो, प्रकृति जो, योनियुनि जो कीअं कल्याण थिए, उहो बाबा सां गॾु सभिनि खे लाइट मां ॾींदा रहो। त बाबा चवंदा आहिनि, इहे ख़्यालात हले कि असां ॿियनि जी जीवन कीअं ठाहियूं, असां में जो ख़ामियूं आहिनि उहे कीअं कढूं, उन्नति खे पायूं। तव्हांखे ख़ुशी बि ॾाढी थींदी आहे। बाबा इहे 8-9 मासूम ॿार अहिड़ा ॾाढा निकिरंदा आहिनि, जल्दी ई सर्विस लाइक़ु ठही वेंदा आहिनि। हर हिक खे इहो बि ख़्यालु रहंदो आहे न, असां पंहिंजे गांव खे उठायूं, हम जिन भाइयुनि जी सेवा करूं। चैरिटी बिगिन्स एट होम। सर्विस जो शौक़ु ॾाढो हुजणो खपे। हिकु जॻह न ठहिणो, चकर लॻाईंदा रहो। टाइम त ॾाढो थोरो आहे न। केतिरा वॾा वॾा अखाड़ा आहिनि, उन्हनि जा केतिरा वॾा वॾा अखाड़ा उन्हनि जा ठही वेंदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि चकर लॻाईंदा रहो, टाइम त ॾाढो पियो आहे। अहिड़ी आत्मा अची करे प्रवेश, मतिलबु कोई आत्मा कंहिंखे शरीर में कोई आत्मा प्रवेश कंदी आहे। अहिड़ी आत्मा अची करे प्रवेश कंदी आहे जो कुझु न कुझु शिक्षा वेई ॾींदी आहे त नाम थी वेंदो आहे। त उन्हनि जी हिकु मत पंट शुरू थी वेंदो आहे, मतिलबु संस्था ठही वेंदी आहे, अखाड़ा ठही वेंदा आहिनि। इहे त बेहद जो बाप वेई शिक्षा ॾींदा आहिनि। त अहिड़े माण्हुनि सां बि असांखे डिस्टर्ब न थियणो आहे। कॾहिं कॾहिं थींदा न, अहिड़ो कोई महात्मा या अहिड़ो कोई माण्हू निकिरी ईंदो आहे जो हीअं ॾाढो नाम थींदो आहे, त असांखे सम्झणो खपे असांखे त बेहद जी बाप शिक्षा ॾिए थो। हिननि सां छा असांखे त हिननि जो बि कल्याण करिणो आहे। इहे रूहानी कल्पवृक्ष वधंदो आहे न। निराकारी झाड़ सां नंबरवार आत्माऊं ईंदी रहंदियूं आहिनि। शिव बाबा जी ॾाढी लंबी माला आहे, उहा झाड़ ठहियलु आहे। इन्हनि सभिनि ॻाल्हियुनि खे यादि करण सां बाप बि यादि ईंदो, ऐं इहे जेका वॾा वॾा अखाड़ा जंहिंजा थी वेंदा आहिनि, उन्हनि जी बि असांखे सम्झ में अची वेंदी कि इहे बि हिकु नंढो सो पंथ आहे। मतिलबु हिकु नंढो, बाबा चई न लास्ट में जो टालियूं निकिरंदियूं आहिनि, त इहे बि हिकु इहो आहे उन्नति। बाबा चवंदा आहिनि इहो शिव बाबा जी यादि रहे, ऐं बाबा कीअं ईअं बाबा जी वॾी माला वधंदी थी वञे, इहे यादि रहे त उन्नति शिव बाबा बि यादि रहंदो। ज्ञान सम्झंदा वेंदासीं। शिव बाबा जी वॾी माला व झाड़ ठहियलु आहे। इन्हनि सभिनि ॻाल्हियुनि खे यादि करण सां बाप बि यादि ईंदो, त असां सभिनि जी उन्नति बि जल्दी जल्दी थी वेंदी। अच्छा, मीठी मीठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, कम से कम 8 घंटा बाप सां रोहरियान करे ॾाढी ठंडाई व नम्रता सां रूहानी सर्विस करणी आहे। सर्विस में सक्सेस थियण लाइ अंदर में कोई बि माया जो भूत न हुजणो खपे। ॿियो आहे पंहिंजी आपस में पंहिंजे पाण सां ॻाल्हि करणी आहे कि जे कुझु असां ॾिसूं था इहे सभु विनाश थियणो आहे। असां पंहिंजे घर वेंदासीं, पोइ सुखधाम में ईंदासीं। वरदाना, अटल निश्चय द्वारा सहज विजय जो अनुभव करण वारा सदा हर्षित ऐं निश्चिंत रहो। निश्चय जी निशानी आहे सदा विजय, लेकिन निश्चय सभिनि ॻाल्हियुनि में खपे। सिर्फ़ु बाप में निश्चय न, लेकिन पंहिंजे पाण में निश्चय रखो, ब्राह्मण परिवार में निश्चय रखो, ड्रामा जे हर दृश्य में संपूर्ण निश्चय हुजे। थोरी बि ॻाल्हि में निश्चय टलण वारो न हुजे, है ना। कल्ह बाबा चई न, बाप
आत्मा, बाबा आत्मा ऐं ड्रामा, इहे टे ॻाल्हियूं यादि। अॼु बाबा चवनि था कि असांखे बाप तव्हां ब्राह्मण परिवार ड्रामा जे हर दृश्य में भी निश्चय हुजे कि हर ॻाल्हि में कल्याण आहे। थोरी सी ॻाल्हि में निश्चय टलण वारो न आहे। सदा इहा स्मृति रहे कि विजय जी भावी टली न सघंदी आहे। अहिड़ा निश्चय बुद्धि ॿार छा थियो, छो थियो, इन्हनि सभिनि प्रश्ननि सां बि पार निश्चिंत सदा हर्षित रहंदा आहिनि। अहिड़ा ॿार जो सदा ये स्मृति रखंदा आहिनि 4 ॻाल्हियूं कि बाप तव्हां परिवार ऐं ड्रामा में निश्चय रखंदा आहिनि। सदा ये स्मृति रहे कि विजय जी भावी टली न सघंदी है ना, विजय जी भावी टली न सघंदी आहे। अहिड़ा निश्चय बुद्धि ॿार कॾहिं बि हिन प्रश्ननि में न फसंदा, छा थियो, छो थियो, हाणे छा थींदो, कॾहिं थींदो, हिन ईअं छो कयईं, अहिड़े प्रश्ननि में न फसी करे सदा ई निश्चय बुद्धि थी करे सभु प्रश्ननि सां पार सदा निश्चिंत सदा हर्षित रहंदा, सदा निश्चिंत ऐं सदा हर्षित मुख रहंदा। स्लोगन आहे, समय के नष्ट करण जे बजाय फौरन निर्णय करो। समय के नष्ट करण जे बजाय फौरन निर्णय करो कि छा करिणो आहे, कीअं करिणो आहे। बाबा चयो डिसीजन फटाफट। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।